आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाजरीन, ज़िले शिकारपुर के तहसील गड़ियासीन के शहर मदेजी के करीब गांव पलीजा पंवर के लिंक रोड की ये हालत है। ये 3 किलोमीटर मुफासला रखने वाला रोड अभी 3 माह पहले ही रिपेयर हुआ है। 3 माह के अंदर ही ये पूरा रोड उखड़ गया है। गांव वाले सख्त परेशान हैं। रोड तो जो बना सो बना, अब तो पहले वाले रोड से भी गए। किस से फरियाद करें और किसके आगे रोएं? इतना जुल्म अब इन करप्ट किरदारों से हिसाब कौन करेगा? बदकिस्मती से यहाँ पर इदारे हों या अफराद आम आदमी को सही जानकारी देने को तैयार नहीं होते। हाईवेज और रोड्स के अमलदार ऑफिस में बैठते तक नहीं और ठेकेदार अपने मुंशियों और हमनवाओं को काम सौंपकर खुद छुप जाते हैं। अब तक थोड़ी बहुत मिलने वाली मालूमात के मुताबिक ये 3 किलोमीटर मुफासले वाले छोटे रोड को कोट दुरानी गड़ियासीन की तरफ से एडीपी स्कीम के तहत 2 हिस्सों में टेंडर करवाया गया और इस रोड को तैयार करने का टास्क कोट दुरानी के ही ख़ास आदमी सुहेल खान पठान और गड़ियासीन से ताल्लुक़ रखने वाले करप्ट ठेकेदार मोहम्मद नवाज मारफानी, शेरकोट के करप्ट ठेकेदार बाबू मार और दीगर को दिया गया, जिन्होंने काम को अच्छे तरीके से सरअंजाम देने के बजाय मिलने वाली रकम को करप्शन के नज़र करने को तरजीह दी। आगा साहब, आप ही हमारे एमपीए हैं, इन करप्ट अनासर से हिसाब लें। जिस भी हाउस की तरफ से जो भी काम या चीज़ मिलती है, वो चीज़ जब तक कायम है तब तक बंगले वालों का नाम भी जिंदा रहता है। करोड़ों रुपए खर्च करने के बावजूद फ़ायदे के बजाय उल्टा नुकसान हो रहा है। गांव पलीजा पंवर के मकीनों ने स्पीकर सिंध असेंबली और हलके के एमपीए आगा असराज खान दुरानी से दरख्वास्त की है कि इस रोड की मुकम्मल इंक्वायरी करवाई जाए और मुलविस सब किरदारों से हिसाब लिया जाए। नाजरीन, मज़ीद गाँव वालों ने सच्चाई न्यूज़ से बात करते हुए कहा, रोड ख़राब आसानियो बिल्कुल आए 6 महीना भी न खाए, 12 महीना खाए विया आहिनि मस वरी हलियो 6 महीना भी न आई। पंचर गाड़ी थियनि वरी तकलीफ़, माण्हू किरनि था, स्लिप जी गाड़ी थियनि असांजे रोड ते वॾो आज़ार असां सां। रोड ते चेन बेल लही थी, टायर पंचर थियनि, वॾो आज़ार असां सां। महिरबानी करे ॿीहर रोड ठाहे ॾी। मोटरसाइकिल रोज़ असां पंचर आहे, हाणे ठाहे त हाणे रोड खुली आहे, रोड में का शइ न आहे, वॾो आज़ार आहे। ॿार बच्चो आहे, असां सां वॾो आज़ार आहे। कुल तो पंधु था वञूं, को रोज़ गाॾियूं पंचर, रोज़ वॾो असां सां आज़ार आहे। रोड ठहियो बि हाणे आहे, पर हाणे सॼो रोड पटी आहे, उखली आहे रोड वॾो। गाॾियूं बि स्लिप थी वञनि, पथरियुनि ते गाॾी 2-3 चकर असांजे ॻोठ में एक्सीडेंट थिया आहिनि। माण्हू भॻवान खे रड़िजी था वञनि, वॾी हादसा था हिन रोड था थियनि, वॾी तकलीफ़ आहे बाक़ाइदा हिन रोड था असांखे। टांबर विधो ई नथो, रोड साॻियो उथली थो वञे, पथरियूं कुल निकिती थियूं अचनि रोड में। सर, असां हिन रोड सां अचूं वञूं था त गाॾियूं स्लिप थी थियनि, केतिरा ई दफ़ा माण्हू हिते किरिया आहिनि। हिन डांबर हारियो ई नथो, पथरियूं इहे छा फार्मेट पूरी करे हलिया विया आहिनि। हिन ॻोठ पलीजा पंवर जे हिन रोड ते बीठा आहियूं, जेको मदेजी खां लिंक रोड निकिरे थो। हिन वक़्तु जेको असांजे ॻोठ पलीजा पंवर जो वॾेरो अस्कर पंवर हिन वक़्तु मोटरसाइकिल ते अची रहियो। चई वॾेरा, हीउ जेको रोड आहे हीउ कॾहिं ठहियो आहे? महिरबानी करे ॿुधायो, हिन जी हालत ईअं छो थी वई आहे? हाणे वेझो वेझो ठहियो आहे, कुल पथरियूं उखरी वियूं आहिनि। डांभर आहे, में को घास था विझनि, अलाए ॿियो मशीन सड़ियल तेल उहो विझनि था, ख़बर न आहे। अञा अॻ में रोड ठही वियो आहे त कुल पथरियूं उखरी वियूं आहिनि, निकिरी वियूं आहिनि, थोरो बेकार थी वियो आहे। अस्कर साहब, तव्हांखे इहा मालूमात आहे कि रोड तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे ठहियो आहे ऐं कंहिंजे तरफ़ां मिलियो? अंदाज़ो
3 महीना खर्च थिया आहिनि सम्झा 3-4 किलोमीटर अंदाज़ थींदो 3-4 किलोमीटर थींदो ठाहींदे केतिरो टाइम थियो आहे पहिरियां ठाहे आहे हुनखे साल खनि थियो आहे त वरी तंहिंखां पोइ 3-4 महीना थिया आहिनि जेका पथरियूं उथी निकिरी वञनि ॿार उथी पयूं आहिनि भाई ॾिसो था पाण इहो सॼो खिलियो पियो आहे केतिरा ई अलाए डांबर था मिलाइनि हे पंहिंजो कारो तेल था मिलाइनि अलाए छा था मिलाइनि कुल हिनखे 3-4 महीना मथां थींदा ठहे खे त इहो ईअं खिली वियो आहे रोड छो ईअं थियो आहे कुझु कोन हयो त न कारपेट न छा न थियो मिड़े विया आहिनि बेगर लाहिनि बसि ॿियो कुझु कोन कयो तॾहिं त कया मिड़े उन्हनि पैसा कमाया पंहिंजा भाऊ तव्हांखे छा तकलीफ़ आहे हिन रोड जे करे सॼो हे भाउ हाणे ऊन्हारो अचण वारो आहे गाॾियूं जेका बि गाॾी ईंदी मोटरसाइकिल हिन ते चढ़ंदी चढ़ण सां हर को माण्हू वरी पंधुकाए वेंदो छाजे करे पंधकाए वेंदो इहो टायर पंचर थींदा नी आई वई गाॾीअ जो टायर पंचर थींदो भले नओं टायर केॾो बि टायर हुजे नी ॿी पथरीअ ते चढ़ियो सिजो तपंदो गरम थींदी उहो खाई वेंदी टायर खे अच्छा इन जे करे हिनखे डांबर त हयो ई नथो हिन में रुॻो तेल इहो ईरानी हणी बसि इहे पथरनि जी विछाए विया आहिनि हिन में रेती मिलाए उन उहा ॼमाई अथऊं न को टेलो घुमायो अथऊं का शइ न बसि इहो ईअं माना रुॻो तेल सां हणी आहिनि अच्छा जॾहिं जेको जॾहिं ठेकेदार आया त तव्हां उन्हनि सां को ॻोठाणनि उन्हनि सां मेल जोल का कई कयनि पर हो पहिला कॾहिं ॿुधनि ई कोन पिया असां चयनि अर्ज़ु लाइ असां सभिनी माण्हुनि चयनि त बराबरि कमु कोन कनि मज़े जो बसि मयार लाइ हलाया अलहमदिल्ला पलीजा पावर ताईं वञे थो पर सही कोन्हे तकलीफ़ ॾाढी आहे गाॾी मोटरसाइकिल ते अचे त नओं टायर जेकॾहिं इनशाला देरि नथी थिए तक़रीबन ईअं सम्झो त महीने ॿिनि में टायर बटायो टुक टायर पंचर थियनि आवाम ग़रीब आहे वीचारो मिसकिन आहे अचण वञण में तकलीफ़ ज़ाहिर थिए थी साईं असां रोड हाणे ठाहियो आहे ॿुधी नी जेकॾहिं अचूं था असां हिनखे रोड ते भउ थो थिए जीअं त हिन रोड खे 6 महीना थिया आहिनि रोड सही तरीक़े सां न ठाहियो वियो आहे रोड में न इस्तेमालु डांबर कयो थो न छा न शू बसि हिन मोबिल हारे करे कारपेट करे विया आहिनि रोड में वॾी तकलीफ़ आहे असांखे बहुत तकलीफ़ आहे वॾी पोइ इहो ई आहे असरु करे आहे न ॾिनो ई नथो डांबर छड़ो मथां पथरी जे सनो इहो हारे आहे त इहो हे रोड असांखे सही ठाहे ॾियो असांखे सफ़ा तकलीफ़ आहे चिंचियूं जेके वज़न सां सफ़ा ख़राबु थी वियो आहे असांजो रोड साहब सफ़ा ख़तमु थी वियो आहे नाली लही वञे अॼु फीथो भॼी पियो आहे हिकिड़ो मुंहिंजो सफ़ा ना काला ॿिए हंधि जिते का रोड ठाहिया पिया आहिनि हे रोड सफ़ा वीराना अॼु व्हील मुंहिंजो भॼी पियो आहे ग़रीब था काॾे वञूं आहे मिड़े अपील करे का सरकार खे हिन रोड में त का शइ न आहे छड़ो ईअं पथर विझी विया आहिनि सखणूं का शइ न आहे उहो पटिजी विया आहिनि गाॾियूं सभु पंचर लॻी पियूं आहिनि वञूं था विख विझूं था उहो पंचर छड़ो टपा था ॾींदा वञूं न भाउ का असांजी सरकार का ॿुधे पिया की हाणे असां त वैल में आहियूं सदाईं असां काॾे वञूं हिन को अॻिलो भलो हो असांखे हिन खां न भाउ असां ग़रीबनि जो को हाणे अला ॿुधे का अचूं था टपा ॾींदा हुन को कचु भलो हो रोड तमामु बेकार ठाहिया आहिनि कुल रोड खे 4 महीना थी विया आहिनि जंहिंमें सॼो पथर उखली वियो आहे रुॻो डांबर त विधो ई कोन अथनि सफ़ा का शइ बि न आहे उन ई ॾींहं ते पथरियूं ज़ाहिर थी वियूं आहिनि असांखे साॻियो ई रोड चवनि त ठीकदार खे ॿीहर ठाहे चयो त मां रुॻो महर आहे ठीकदार उथंदे इहो ख़र चई वियो आहे त मां रोड ठाहींदुमि न सिर्फ़ु मथां डांबर इहो मोबिल कारी हारे वेंदुमि सॼी मोबिल कारी हारियल आहे डांबर जे ज़री बि न आहे ख़बर नथी आहे पवे त अलाए छाजे करे इहो करे वियो असां 3 महीना थी विया आहिनि सो 3 महीननि जे अंदरि इहा हालत थी आहे रोड जी उखली वियो आहे बाक़ाइदे पथर निकिरी आया आहिनि ॿार जेके ॿार बचा अची सवाद कोन था कनि किरी था पवनि मोटरसाइकिलियूं ज़्यान थी थियनि पंचर थी पवनि या असांखे धक था लॻनि केतिरा ई वाक़िया थी विया आहिनि हिते ॿारनि सां को अची नथो सघे रोड ख़राबु ठाहिया आहिनि सफ़ा का महिनत रोड पटियो पियो आहे न डांबर इहो ठेकेदार को ज़ालुम हो पैसा खाई निकितो हलियो आहे छड़ो पथर विछाए मथां लूटर घुमाए हलियो आहे त वरी मथां डांबर ई कोन हारियो अथऊं सर इहो असां उहो सही कोन ठाहिया पोइ हाणे आवाम सफ़ा परेशान ॾाढो आहे जंहिंजे करे तव्हांखे अर्ज़ु आहे त इहो रोड ॿीहर ठही वञे त शुक्र अलहमदिल्ला तव्हां मथे दरख़्वास्त कयो या असां का अपील कजे त पोइ उहा महिरबानी थी वञे
खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी ख़बरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।